जी नाज़रीन, वफ़ा हुकूमत तरफ़ा गरीब पुरत अवाम मथा ॿीहर जेको पेट्रोल पंप किरायो आहे उन ख़िलाफ़ अॼु शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सञा वंदनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। पेट्रोलियम क़ीमत जूं शयुनि जा अघु वधाया विया आहिनि, उन ख़िलाफ़ हिननि जो छा चवणु आहे? तेल जी क़ीमत में तमामु घणी वाध थी वई आहे। जो हर हफ़्ते जे अंदरि तक़रीबन 60 रुपया तेल महांगो थी चुको आहे। हुकूमत सिंध खे अपील था कयूं, बराए महिरबानी जेकी तेल में वधाई अचे पई महिरबानी करे घटाई वञे। सस्ताई वग़ैरह कंदासीं, हीअं कंदासीं, कुझु बि कोन्हे, रुगो ड्रामेबाज़ी आहे। जेको हुकूमत करणु अचे थो रुगो ड्रामेबाज़ी थो। गरीब आवाम खे को बि रिलीफ नथी मिले। छाजे करे ही पेट्रोल हिकु हफ़्ते में 60 रुपया लीटर वाध कई वई आहे। बराए महिरबानी करे तेल जूं क़ीमतूं ॿियूं जेके वाधनि घटि कयूं वञनि। हिकिड़े हफ़्ते में जेको पेट्रोल 60 रुपया जेको गवर्नमेंट हिन वधाए छॾियो आहे। छंद सही मिसकिन गरीब आवाम का जेको 500 रुपया ॾियाड़ी थो कमाए, उन खां त पुछनि तव्हां जे रुगो सिर्फ़ु हिकिड़े बयान सां तव्हांजे पेट्रोल रुगो वधाइण सां त पोइ हिते छा थो थिए? घंटे में 209 रुपया थी चुको आहे ऐं आवाम बि निकिरणु तयारु न आहे ऐं रियासत बिल्कुलु ज़ुल्म बि करे माना हिते उहो माहौल पैदा बि करे जेको माज़ी में श्रीलंका में थियो हुयो, उहो ई साॻियो ई पाकिस्तान में थी रहियो आहे। महांगाई जेका बिल्कुलु उरूज ते हले पई, इनखे सस्ताई कई वञे ऐं कुझु रिलीफ ॾियणो आवाम खे। महंगाई ख़िलाफ़ जेको पेट्रोल जेको आहे 60 रुपया हिकु हफ़्ते में महांगो कयो वियो आहे। उन सां गॾु गॾु बिजली जेका आहे वफ़ाक़ी हुकूमत उहा बि 70 रुपया महांगी करे छॾी आहे। पी यूनिट ग़रीब माण्हू खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे, वॾो ज़ुल्म कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत। मुसलसल 60 रुपया पेट्रोल में वाध कई वई आहे, या आवाम जी चलची बि कई वई आहे। नून लीग वारा ऐं उहे पीपल पार्टी वारा हींअर त घटि में घटि आवाम सां उहो जो इंसाफ़ कनि न। हींअर एतिरी वॾी महांगाई थी आहे, अटो वधी वियो आहे, दाल वधी आहे, गिहु वधी आहे, पेट्रोल वधी आहे, हर शइ वधी वई आहे। छा बचायो अथनि हिननि? बाक़ी असांजे बिलावल भाउ बि कयो, लॉन्ग मार्च कयो त मां महांगाई लॉन्ग मार्च किथे आहे? बिलावल अचे न हाणे लॉन्ग मार्च करे न। मुतालबो इहो त इलेक्शन थिए नई सी जेको चूंडजी अचे बसि। कैमरामैन राजा सां गॾु ममताज जतोई, KTN न्यूज़ काज़ी अहमद।